उडेरोलाल स्टेशन लॻ बूफाड़ शाख में एरीगेशन अमलदारनि पारां हथरादू पाणी खोट ख़िलाफ़ PPUC उडेरोलाल स्टेशन जे अॻूणे काउंसलर जुनैद राजपूत शाख जे पेट अंदर वेही PP जा झंडा खणी अनोखो एहतजाज कंदे चयो आहे त पाणी जी शदीद खोट ऐं एरीगेशन अमलदारनि पारां हथरादू खोट सबब आबादगारनि जा हज़ारें एकड़नि ते बीठल फसल कमंद, केलो, भींडी, टमाटो, अंब, गाह, कपह जो फसल सुकी तबाह थी वियो आहे। हुन चयो आहे त कणक जी फसल में हथ वठी ज़रई भाण जी खोट पैदा कई वई, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि ऐं वरी कपह जे फसल जी पोखाई खां अॻु ई हथ वठी पाणी जी खोट पैदा करे हज़ारें एकड़नि ते पोखियल फसल खे वक़्त ते पाणी न मिलण सबब हितां जा आबादगार सख़्त ॾेवाले तरफ़ वञी रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो आहे त फौरी तौर पाणी जे हथरादू खोट ख़त्म करे आबादगारनि खे कंगाल थियण खां बचायो वञे।